कल रात मुसाफिर आया हा जिन पांजा जीअ जलाया हा थी छा छा जरका जान करे हू केॾा मच मचाए विया से जीअ जियारा माण्हू हा से सभ खां प्यारा माण्हू हा जिन साह ॾेई बेसाह ॾिनो जे दिल में दर्द दुखाए विया। महिरबानी साईं तव्हांजी। हाणे मां सर साईं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे प्यारे दोस्त कंडियारे जे तारीख़ नौजवान त कोन्हे, हाणे मुंहुं मुंहुं अचो मथो आहे साईं जो, असगर आज़ाद मंगी जे नाले सां कंहिं ज़माने में लिखंदो हो, हाणे हू रुख सिंधीअ जे नाले सां ब्लॉग बि लिखे थो, व्लॉग बि लिखे थो। मां गुज़ारिश कंदुसि प्यारे साईं रुख सिंधी साहब खे त अची पंहिंजो मुख़्तसिर साईं गुलाम मोहम्मद लाखे साहब ते पंहिंजा वीचार वंडे असां सां। साईं रुख सिंधी साहब। वॾी महिरबानी साईं। हिमेश पवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ तरफ़ां सिंध जो उहो तारीख़दान जंहिं तारीख़ बाबति जेको लिखियो सो जदीद साइंसी उसूलनि तां, न त सिंध में जेका तारीख़ लिखी वई आहे उहा उनखे तारीख़ त चइजी नथो चई सघिजे। किसा कहाणियूं उनमें नसुल परस्ती काफ़ी मतिलबु उनखे तारीख़ त कोन थो चई सघे, पर कुझु माण्हू सिंध में अहिड़ा हुया जिन तारीख़ खे जदीद उसूलनि तहत, जदीद साइंसी उसूलनि तहत ऐं तहक़ीक़ जा जेके आलमी मयार आहिनि उन मुताबिक़ लिखियो। उनमें पहिरियों माण्हू जेको आहे असां वटि आहे हिमेश पवर साहब। हिमेश पवर सिंध जे तारीख़ बाबति हिकिड़ो त सोर्स मटीरियल जेको आहे सो गॾु कयो, उनखे छपायो। उनखां पोइ जेका हुन सिंध जे तारीख़ ते क्रोनोलॉजिकल डिक्शनरी लिखी, उनमें काफ़ी जेके तारीख़ बाबति मुझारा हुया उहे सभु उनमें काफ़ी माना बहितर थी विया ऐं काफ़ी उन्हनि जी चिटाई थी। न त हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां लिखंदो हुयो। हाणे गुलाम मोहम्मद प्रोफेसर गुलाम मोहम्मद लाखो जेको हुयो उहो सिंध जी तारीख़ ते जेको कमु पियो करे उहो बि जदीद साइंस उसूलनि मुताबिक़ हुयो। माना ॻाल्हि सबूतनि सां हुजे, रेफरेंस सां हुजे, हवाई तवाई ॻाल्हि न हुजे। जेकॾहिं तव्हां हवाई तवाई ॻाल्हि कंदो, अहिड़ी ॻाल्हि कंदो त उनखे दुनिया तस्लीम न कंदी। तव्हां चओ त असीं अज़ीम आहियूं, बाबा छो अज़ीम आहियो? तव्हां पाण खे त अज़ीम कोठे छॾियो, दुनिया तव्हांखे तस्लीम न कंदी। इन करे पाण बाबति हुन जेको बि कयो उहो नस्ल परस्ती खां आजो हुयो। असां वटि हिकिड़ो वॾो नालो आहे सिंध जे तारीख़ में, माफ़ कजो मतिलबु मां नालो वठां थो, डॉक्टर नबी बख्श बलोच। उन नस्ली बुनियादनि ते सिंध जे तारीख़ खे मतिलबु हिकिड़ो अजीब शिकिल ॾियण जी कोशिशि कई। नस्ली बुनियादनि ते तव्हां सभु सम्झंदा हूंदो त नस्ली बुनियादनि हुन कहिड़ा रखिया। ख़ुदि मौलाई शीदाईअ खां इहे ग़लतियूं थियूं। मौलाई शीदाई जेका तारीख़ लिखी उन बि नस्ली बुनियादनि ते शयुनि खे कयूं, पर गुलाम मोहम्मद लाखो प्रोफेसर जेको हुयो उहो वाहिद माण्हू हुयो जंहिं नस्ल परस्ती खां तारीख़ खे पार करण जी कोशिशि कई। मुंहिंजो दोस्त हुयो, असां हिकिड़े इलाइक़े जा हुआसीं, कचहरियूं कंदा हुआसीं। मां जॾहिं तारीख़ ते लिखंदो हुउसि त मुंहिंजो मौज़ू हुयो इंडस सिविलाइज़ेशन। त मां साणुसि कचहरी कंदे भोग बि कंदो हुउसि, तारीख़ खे शुरूआत खां लिखणु शुरू कयो। चई मां फारसी अरबी इन जो जेको आहे सो ॼाणू आहियां, त इन करे उन्हनि किताबनि में जेके शयूं असांखां लिकाई वयूं आहिनि उन्हनि खे निर्वार कजे। ऐं तव्हां वरी जेको आहे फारसी ऐं अरबी नथा ॼाणो, तव्हां इंडस सिविलाइज़ेशन ते कमु कंदा रहो। पंहिंजूं कचहरियूं थींदियूं, फोन ते बि कचहरियूं। आख़िरी वक़्त में मां सम्झां थो त गुज़िरियल महीने गुज़िरियल साल मुंहिंजा कुझु किताब शाया थिया, पोइ मदन मोहन मदोश खां हुन किताब ख़रीद करे पढ़े मूंखे फ़ोन कयो, बाबा ही तव्हांजो चारि किताबूं पढ़िया आहिनि, ॾाढा भला आहिनि, या हिन में ही उणायूं आहिनि। मतिलबु हू सच ॻाल्हाईंदड़ हुयो, रख रखाव न कंदो हुयो। हाणे इन हवाले सां ही तमामु हिकिड़ो अहम हुनजो कमु आहे, जेकी हुनजी शयूं, जेकी हुनजूं लिखतूं असां न आणे सघिया आहियूं। असांजे इदारनि अञा ताईं असां माण्हुनि जी ॾाढो न आंदियूं आहिनि, उन्हनि खे आणणु घुरिजे, हुनजो रहियल कम खे मुकमिल करणु घुरिजे। ही त हाणे तहज़ीब ते मेड़ाको आहे, हिन ते पाण वधीक कोन था ॻाल्हायूं। त हू उहो माण्हू हुयो
जंहिं सिंध जे तारीख़ खे हिकिड़ो उहो रस्तो इख़्तियार करायो जेको मफ़रूज़नि खां आजो हो। फर्ज़ कयो हीअं बि थियो हूंदो, फर्ज़ कयो हूअं बि थियो हूंदो, फर्ज़ कयो त हीअ जेके कलोड़ा हुया अरबस्तान खां आया हूंदा, फर्ज़ कयो त दुल्ह दरिया ख़ान जेको हुयो सो फलाणो ख़ान हुयो। न, ॻाल्हि सबूतनि सां जेकर तव्हां सबूत न आहिनि तव्हां ॻाल्हि न कयो। तारीख़ खे मतिलबु पंहिंजे ख़्यालनि मुताबिक़ न लिखो। तारीख़ जेका आहे उनखे ईअं पेश कयो। जेकॾहिं मां मज़हबी ख़्याल रखंदड़ आहियां त मुंहिंजो मज़हब, मुंहिंजो नज़रियो तारीख़ ते छाप न बणिजे। तारीख़ तॾहिं लिखबी ऐं दुनिया तव्हांजे लिखतुनि खे तॾहिं तस्लीम कंदी जॾहिं उहो नस्ल परस्ती, मज़हब परस्ती, फ़िरके वारे ते न सभिनी खां आजी हुजे, सबूतनि सां हुजे, रेफरेंस सां हुजे। अव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजो वक़्तु नथो वठूं, कॾहिं वरी कचहरियूं थींदियूं, जॾहिं अहिड़ो मौक़ो थियो त पाण लाखे साहब ते बहरहाल तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, उहा कोशिशि कबी, असां बि उन कम में भाङी भाई वार हूंदासीं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।